अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼोके प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियूं। अॼोके प्रोग्राम में असांजा महिमान आहिनि DIG साउथ इरफान बलूच साहब। इरफान बलूच साहब, महिरबानी तव्हांजी टाइम ॾियण लाइ। इंटीरियर सिंध में तव्हां कराची में वेठा आहियो, अंदरूनी सिंध में बि तव्हां मुख़्तलिफ़ ज़िला कया आहिनि। धाड़ेलनि जो कल्चर खुटण जो नालो नथो वठे। रोज़ बरोज़ अॻवान जूं ऐं फुरुनि जूं रोड रॉबरीज़ जूं ख़बरूं अचनि थियूं। जी बिल्कुलु, हुन में कुझु अर्से खां हुननि में राइज़ आयो आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरियों त ईअं हूंदो त काफ़ी सिंध जा जेके अज़ला आहिनि उहे अफेक्टेड हुया, तमामु घणा अज़ला, जंहिंमें दादू हुयो, नवाब शाह हुयो ऐं हैदराबाद हुयो, इहे टॉप ते हुया। जामशुरो हुयो, इंटीरियर सिंध, शिकारपुर हुयो, कश्मीर हुयो, घोटकी हुयो, मीन्स तक़रीबन हर ज़िलो अफेक्टेड हो। पर हाणे तव्हां ॾिसजो त पुलिस जे एफर्ट सां कुझु ख़ासि पॉकेट्स वञी बचिया आहिनि, जंहिंमें कश्मीर जो कुझु ज़िले जो कुझु पॉकेट्स आहिनि, जंहिंमें कंदकोट जो कुझु हिसो आहे ऐं अहिड़ी तरह घोटकीअ में रौंतीअ जो कचो आहे ऐं शिकारपुर जा कुझु पॉकेट्स आहिनि जेके वञी बचिया आहिनि। सो उन्हनि धाड़ेलनि हिन वक़्तु काफ़ी घणा वेपन अक्वायर कया आहिनि, मिलिट्री ग्रेड जा वेपन उन्हनि वटि आहिनि। अनफॉर्चुनेटली उहे जॾहिं पुलिस ते यूज़ था थियनि त उहे तमामु घणी शहादतूं उन नतीजे में थियनि थी पयूं। सो इहो जेको फिनॉमिना आहे, मुंहिंजे ख्याल में 2014 खां पोइ शुरू थियो आहे, जंहिंमें वेपन्स तमामु घणा आया आहिनि धाड़ेलनि वटि। इहे जेके 2-3 पॉकेट्स आहिनि, इहे आहिनि जेके हाणे वञी बचिया आहिनि ऐं उन ते पुलिस काफ़ी कमु करे थी पई। पर उन में जीअं पुलिस ऑपरेशन करे थी त अनफॉर्चुनेटली जेके वेपन्स आहिनि धाड़ेलनि वटि, उन्हनि जे करे पुलिस जो नुक़सानु तमामु घणो थो थिए। इहे अहिड़ा ई वेपन पुलिस नथी हथु करे सघे। न, पुलिस धाड़ेलनि वटि आहिनि, पुलिस इस्तेमालु नथी करे सघे। न, पुलिस खे अलो करणो पवंदो, प्रोविंशियल गवर्नमेंट उनखे अलो कंदी ऐं जेके हाणे मुंहिंजे ख्याल में अलो कनि बि था। पर उन में ईअं थींदो आहे त पुलिस जॾहिं उहो यूज़ कंदी आहे वेपन्स, त उन में ख़तरो इहो हूंदो आहे त कचे में वेठल जेके औरतूं आहिनि, ॿार आहिनि, उहे उन्हनि जो बि नुक़सानु थी सघे थो। धाड़ेलनि वटि त इहा काई पाबंदी न हूंदी आहे, उहो फायर कंदा आहिनि, उन में केरु बि मरी वञे। पर जॾहिं स्टेट अथॉरिटीज़ या पुलिस पंहिंजी फोर्स अप्लाई कंदी आहे त उहो वॾो समझदारीअ सां उन फोर्स खे अप्लाई करिणो पवंदो आहे। तव्हां ॾिसो न, जॾहिं तव्हां गड़ी तेग में ऑपरेशन था कयो या रौंतीअ कचे में ऑपरेशन था कयो, उते काफ़ी ॻोठ हूंदा आहिनि ऐं उते औरतूं बि आहिनि, ॿार बि आहिनि, काफ़ी अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके ॾोहनि में न आहिनि। त जॾहिं तव्हां मिलिट्री ग्रेड वेपन यूज़ कंदा त उन में ख़तरो इहो हूंदो आहे त उहे बि मारिजी वेंदा आहिनि। सो एज़ अ पॉलिटिकल गवर्नमेंट या सीनियर लीडरशिप पुलिस जी इन सभिनी शयुनि खे ॾिसंदी आहे त ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो वाक़ियो न थिए। पर पंजाब पुलिस त करे थी। न, पंजाब पुलिस बि ॾिसो न, मोटर यूज़ नथी करे, वॾा हेवी वेपन्स जेके आहिनि उहे यूज़ नथी करे, रॉकेट लॉन्चर तमामु घटि इस्तेमालु थियनि था। हाणे रिसेंटली हुननि जो कचे में जेको राजनपुर वारो कचो हुयो, उन में हिननि इस्तेमालु कया। जी ज़रूरु कया हूंदा। मुख़्तलिफ़ इन में गैंग्स एक्सेप्शनली सिंध पुलिस बि करे थी पई, सखरे कचे में बि मोटर इस्तेमालु थियो आहे, फास्ट में रॉकेट लॉन्चर्स बि इस्तेमालु थिया आहिनि, पर इन लेवल ते अञा नथा वञनि। पर ॾिसो, इहे न सिर्फ़ु इहे वेपन्स जी ज़रूरत आहे, पर असांखे इम्प्रूवाइज़ जेके आहिनि APCs जी बि ज़रूरत आहे, जंहिंमें 12.5 या 12.7 जी गन्स मतिलबु लॻल हुजनि। उन APCs खे बि मॉडर्न करण जी ज़रूरत आहे, उनखे बि इम्प्रूवाइज़ करण जी ज़रूरत आहे। छो त जेको वेपन धाड़ेलनि वटि आहे उहे APCs खे बि नुक़सानु थो पहुचाए। APCs जे अंदरि बि चादरूं फाड़े हथियार हुन जे अंदरि बि हलिया था वञनि, नुक़सानु थो थिए। घोटकी में जीअं ॻाल्हि थी, रिसेंटली ऑपरेशन बि थियो त उते हिकिड़ो तमामु बहितरीनु पुलिस ऑफिसर सिंध में चयो थो वञे त जेको इनकाउंटर्स जो स्पेशलिस्ट आहे, त उन जो हद में जेकॾहिं अहिड़ो वाक़ियो थिए थो त छा इन में इहो मतिलबु न आहे त इनकाउंटर करणु जेको फेक आहे न फेक आहे, इहो हिकिड़ो अलॻि बहस बि हले थो, उहो इन मसइले जो हल न आहे त क्राइम इन सां फाइट कजे, ईअं आहे या इनकाउंटर्स ज़रूरी आहिनि जेके हाफ फ्राए फुल फ्राए इनकाउंटर्स आहिनि? ॾिसो, हाफ फ्राए फुल फ्राए त हिकिड़ी टर्मिनोलॉजी थी वई आहे, त जेन्युइन एनकाउंटर थिए थो त माण्हू चवंदा त इहो फुल फ्राए आहे। पर ॾिसो, जॾहिं बि क्राइम थींदो आहे त उनजा घणा ई पहलू हूंदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन्हनि हर शइ खे तव्हांखे ॾिसणो पवंदो, उन जी स्ट्रेटजीस ठाहिणी पवंदियूं, कहिड़ा क्रिमिनल्स हिन में इन्वॉल्व आहिनि, कहिड़ा क्रिमिनल्स हिन में न आहिनि इन्वॉल्व। सॼा ॻोठ हुन में इन्वॉल्व न हूंदा आहिनि ऐं जॾहिं तव्हां फाइट कंदा त पोइ तव्हांजो नुक़सानु बि थींदो आहे। तो जॾहिं घोटकीअ में ऑपरेशन थिए पियो त तव्हां ॾिठो हूंदो, पहिरियों सुल्तान जेको सुतूशर वॾो तमामु वॾो धाड़ेलो उहो मारिजी वियो ऐं उनखां पोइ जॾहिं पुलिस अञा उनखे फर्दर करे पई ऑपरेशन, उन में वरी पुलिस जो नुक़सानु थियो। इहे त ख़ैर हमेशह रहंदा आहिनि, पुलिस जो बि नुक़सानु थींदो आहे। जॾहिं तव्हां फाइट कंदा त पोइ त पुलिस जो बि नुक़सानु। इहे तव्हां ॾिसो, आर्मी वज़ीरिस्तान में केतिरा असांजा जवान शहीद थिया। हा, त जॾहिं ऑपरेशन थींदो आहे त पोइ त इहो नुक़सानु बि थींदो आहे। पर वापसि हिन ॻाल्हि ते इन करे था अचूं, जेका हाफ फ्राए फुल फ्राए जी ॻाल्हि आहे, माण्हुनि जो आम बिलीव इहो आहे त इन जी शुरूआति तव्हां कई, सिंध पुलिस में मुतारिफ़ तव्हां करायो, ईअं आहे छा?
इहो माण्हुनि खां पुछणु घुरिजे। ॾिसो न, मुंहिंजो जेको कैरियर आहे उहो इहो ई आहे त मां क्राइम जे ख़िलाफ़ फाइट कयो आहे। सॼो मुंहिंजो कैरियर इन में गुज़री वियो आहे, फ्रॉम ASP टू हाणे DIG बि। तो इहा बि हक़ीक़त आहे त मां क्राइम जे तरफ़ टफ रहियो आहियां, सख़्ती तमामु घणी कई आहे। ऐं जेके बि सिंध में 2006 खां पोइ जेके बि ऑपरेशन्स थिया आहिनि, चाहे उहे धड़नि जे ख़िलाफ़ हुजनि, टेररिज़म जे ख़िलाफ़ हुजनि, मां उन पार्ट एंड पार्सल रहियो आहियां। चाहे उहे उत्तर सिंध में ऑपरेशन धड़नि जे ख़िलाफ़, या कराची में टेररिज़म जे ख़िलाफ़ जेके बि ऑपरेशन हुजनि, तो इन हवाले सां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां काफ़ी कमु बि कयो आहे। ऐं बाक़ी हाणे माण्हू जेको सम्झनि था सम्झनि। अच्छा, घणा माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहा जेका फाइट आहे इहा पुलिस जो कमु न आहे। पुलिस जो कमु आहे कम्यूनिटी पुलिसिंग, लाइक माण्हुनि जा मसइला ॿियो चयूं इहो हल करणु, ऐं ईअं इन तरह सां जेका हार्श हथ आहे या आयरन हैंड आहे उहो न हुजणु घुरिजे। डू यू एग्री? यस, इन में काफ़ी हद ताईं इहा ॻाल्हि सही बि आहे। छो त पुलिस जो कमु जेको आहे उहो इट्स नॉट आर्मी न आहे। ऐं आर्मी ग्रेड जा वेपन्स वठणु या इहो अदरवाइज़ हूअं कंहिं बि सिविलाइज़ सोसाइटी में न हुजणु खपे। पर अनफॉर्चुनेटली पास्ट में सोसाइटीज़ जेके आहिनि उहे, असांजी सोसाइटी ख़ासि तौर ते एॾी क्राइम इन्फेस्टेड थी वई आहे, ऐं एतिरी टेररिज़म, ऐं पहिरियों त ॾिठो त पॉलिटिकल वायलेंस तमामु रहियो हिते, रिलीजियस वायलेंस तमामु घणो रहियो आहे, ऐं उन खां पोइ वरी क्रिमिनल वायलेंस रहियो आहे, टेररिज़म रही आहे। तो अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां पुलिस इन तरफ़ वई आहे जो उहो तमामु घणी आर्म थी वई आहे, वॾा वेपन्स वठणु शुरू कया अथऊं। ॾिसो न, APCs वठणु शुरू कया अथऊं, शहरनि में बि APCs अची वियूं आहिनि। सो इहो हूअं अदरवाइज़ ठीकु न आहे, इहो हुजणु न खपे। ऐं पुलिस जो बेसिक कमु जेको आहे उहो इन्वेस्टिगेशन आहे, प्रॉपर इन्वेस्टिगेशन करे कम्यूनिटी सां मिली करे हले। लॉ एनफोर्समेंट एजेंसी आहे पुलिस, हिकिड़ी कानून लागू कंदड़ आहे, पर कानून हथ में खणण जी त उनखे इजाज़त न आहे न। हाणे केतिरा ई सिंध में ट्रेंड थी वियो आहे त मामूली जेको मोटरसाइकिल वारो चोर आहे उनखे बि उहो SSP पंहिंजो रिकॉर्ड ठाहिण लाइ हाफ़िराए करे थो, ऐं हुननि जो अस्पताल में थो वञे। फ्रैंकली स्पीकिंग हुन में ॿ ॻाल्हियूं कजनि। हिकिड़ो त एज़ अ सोसाइटी एज़ अ होल जेका आहे न, उहा हिन में बिलीव थी करे त तव्हां जेका इहे कयो, पुलिस मां इहो एक्सपेक्ट थी करे, डिमांड थी करे रादर त इहो तव्हां कयो। ऐं ॿियो इहो त पुलिस जे मथां तमामु घणो प्रेशर थो वधो वञे, यानी कि लिमिटेड रिसोर्सिस में पुलिस खां इहो एक्सपेक्ट थो कयो वञे, माना कि कराची पुलिस खां या इंटरनेशनल खां इहो एक्सपेक्ट थो कयो वञे त तव्हां मेट्रोपॉलिटन पुलिस लंडन जहिड़ो कमु कयो। त ॾिसो, इहो त पॉसिबल न आहे, ऐं तव्हां एॾो वॾो प्रेशर था विझो पुलिस जे मथां। मां सोसाइटी जी ॻाल्हि थो कयां त सोसाइटी एॾो वॾो प्रेशर आहे पुलिस जे मथां त तव्हां कुझु बि कयो, पर माना कि हिन शइ खे हीअं कयो, हिन शइ खे हूअं कयो। ऐं काफ़ी त मां अहिड़ा बि एक्सपर्ट्स ॾिठा आहिनि सोसाइटीअ मां जेके असांखे गाइड कंदा आहिनि त तव्हां हीअं कयो या हूअं कयो। त पुलिसिंग जो कमु अगरि उहे कंदा ऐं असांखे गाइड कंदा या असांजे मथां एॾो प्रेशर विझंदा, त पोइ अनफॉर्चुनेटली जेके इलीगल कम आहिनि उहे बि पुलिस जे हथां थींदा। त इन ते त काफ़ी हिकिड़े बहस जी ज़रूरत आहे, ऐं सोसाइटीअ खे एज़ अ होल सोचणु घुरिजे। अच्छा, लास्टली त जेके फीमेल ऑफिसर्स आहिनि उहे बि हाणे तव्हांजे पुलिस डिपार्टमेंट में आयूं आहिनि। जेंडर बैलेंस अञा वक़्तु लॻंदो सिंध पुलिस खे थियण में, पर इहे फीमेल ऑफिसर्स अचण खां पोइ कुझु फ़र्क़ु पियो आहे? जी हा, फ़र्क़ु पियो आहे। हुन में मां त सम्झां त न सिर्फ़ु जेंडर बैलेंस थियो आहे काफ़ी, पर उन में जेके जेंडर रिलेटेड इशूज़ आहिनि उहे बि काफ़ी बहितर थिया आहिनि, स्पेशली अर्बन एरियाज़ में। तव्हां ॾिसो, वुमेन प्रोटेक्शन सेल्स जो को कॉन्सेप्ट न हुयो पहिरियों, हाणे उहे इमर्ज थी विया आहिनि हर ज़िले में, इवन इंटीरियर सिंध में बि आहिनि। लाड़काने जहिड़े शहर में, शिकारपुर जहिड़े शहर में बि औरतूं वुमेन प्रोटेक्शन सेल खे हलाइनि थियूं ऐं औरतुनि जे मसइलनि खे उहे हल करण जी कोशिशि थियूं कनि। कराचीअ में त ख़ैर तमामु घणो इम्प्रूवमेंट आई आहे। असां वटि SP इन्वेस्टिगेशन्स बि आहिनि जेके लेडीज़ आहिनि, ऐं उहे पोइ जेंडर जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे सम्झण में उन्हनि खे आसानी थी थिए, उनखे रिज़ॉल्व बि कनि थियूं। जी, इरफान बलूच साहब, तव्हांजी वॾी महिरबानी।